तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं सन टीवी न्यूज़ ते तेल के चंबड़ मंझि जीअं रेवेन्यू खाते मंझि जेका करप्शन जे ज़रिए हिकु बेवा जी जेका 365 एकड़ ज़मीन हुई उन जी जेका ख़बर नशर थियण बैदि जेको अख़्तर लिगारी जेको असांजो JWC जो मेंबर बि आहे उन जेको आहे मुफ़्त मंझि बेवा जो केस जेको आहे विढ़ण जो ऐलान कयो आहे। राति जीअं ख़बर हली आहे त मूं बेवा सां राब्तो कयो ऐं पंहिंजा कागज़ हथ कया, जंहिंमें इहा ख़बर पई थी त 365 एकड़ जेको मालिक हो सैयद दोस्त शाह उहो 2021 में गुज़ारे वियो ऐं उन बेवा जेको आहे वरी दरख़्वास्त ॾिनी डिप्टी कमिश्नर खे फ़ौती खातो चेंज करण लाइ, जॾहिं त हुनजी वारसनि में सिर्फ़ु हिकिड़ी वालदा आहे, ॿी जेको आहे बेवा आहे ऐं परे जा सौट आहिनि। जॾहिं उहा इंक्वायरी रिपोर्ट जे लाइ वरी मुख़्तियारकार शबीर मेजर साहब खे डिप्टी कमिश्नर साहब लिखियो, जंहिं 3 पन्ननि ते पंहिंजी इंक्वायरी रिपोर्ट ॾिनी आहे, जंहिंमें हू ॿुधाए थो त इन फ़ौती खाते सईद दोस्त शाह जे लाइ 3 माण्हू दरख़्वास्त ॾिनी, जंहिंमें गुलाम फातिमा जेका हुनजी वालदा आहे, मसमात फापुल जेका हुनजी बेवा आहे, ॿियो शेरमन शाह जेको हुनजो परे जो सौट आहे। तॾहिं डिप्टी कमिश्नर रनोल यार उनखे फ़ौती खातो चेंज करण लाइ डायरेक्शन ॾिनियूं त मुबैना तौर ते किरोड़नि जी करप्शन वठी जेको मुख़्तियारकार शबीर मेजर साहब उन बेवा खे ऐं सौटनि खे महरूम कंदे सिर्फ़ु वालदा खे शियो सेक्ट ॾेखारींदे हिकिड़े मदरसे जी फतवा ॾेखारे ऐं जेको सो 365 एकड़ उन वालदा जे नाले खातो ट्रांसफ़र करे छॾी, जॾहिं त उहो साॻियो मुख़्तियारकार जॾहिं हिकिड़ी ऑलरेडी पाण इंक्वायरी रिपोर्ट ॾेई चुको आहे त उहो इन रिपोर्ट खां इनराफ़ नथो करे सघे, पर मुबैना करप्शन जे करे हू सॼा पंहिंजा जेके हिन जा जेके रिपोर्टूं आहिनि, जेका कानून आहे उन जूं धजियूं उॾाए छॾियूंसि ऐं इहो खातो गैर अख़लाक़ी, गैर क़ानूनी, गैर शरई आहे, जेके असां मुथनि फोरमनि ते चैलेंज कयो आहे। ऐं जीअं राब्तो थियो आहे त वरी असां एंटी करप्शन कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर ऐं मुख़्तलिफ़ इदारनि खे दरख़्वास्तूं पिणु ॾेई छॾियूं आहिनि। ऐं अख़्तर लिगारी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन जे चवण जो मक़सदु आहे त हिकिड़ी तहरीर ते हेॾो वॾो जेको सो मसइलो कयो वियो आहे, हिकिड़ी बेवा औरत खे जेको हेॾी वॾी मिल्कियत खां जेको महरूम कयो आहे, ऐं यकीन सां चवंदा JWC हिन केस सां विढ़ंदी ऐं हिन खां अॻिते बि जेकॾहिं JWC खे कंहिं बि महाज़ ते जेकॾहिं हिन सां बीहणो पियो त बीहंदी। जी।